घोटकी मां ख़बर ईंदालु त कादरपुर वेझो सिंधु दरिया जे पाणी में मुसलसल वाद बोरी जो ख़तरो इंतजामिया मुतहरिक असिस्टेंट कमिश्नर ऐं एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी घोटकी राना मोहसिन इम्तियाज़ मुख्तियार घोटकी मेयर अली चाचड़ सां गॾु कादरपुर शेख बंद कादरपुर लूप बंद ऐं ॿियनि हिफ़ाज़ती बंदनि जो दौरो कयो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर ऐं एडमिनिस्ट्रेटर राना मोहसिन इम्तियाज़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ताज़ो मानसून जी बरसातुनि सबबि सिंधु दरिया में पाणी जी सतह ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। इन करे इम्कानी ॿोॾ के नज़र में रखंदे डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला जी हिदायतुनि ते घोटकी जे मुख़्तलिफ़ हिफ़ाज़ती बंदनि जो दौरो करे तफ़सील मालूम कया ऐं इलाइक़े वासियुनि सां मुलाक़ात करे मुकमिल ताउन जो यकीन ॾियारियो आहे। हिन चयो त कंहिं बि हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ समूरा इंतज़ाम मुकमिल कया वेंदा ऐं इलाइक़े जे अवाम खे जानी ऐं माली नुक़सान खां बचण लाइ मुकमिल आगाही ॾिनी वेंदी। ॿिए तरफ़ कादरपुर वटि सिंधु दरिया में हेठियईं सतह जी ॿोॾ आहे। मुक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त ॿोॾ जो पाणी तेज़ी सां शेख बंद खे ख़त्म करे रहियो आहे, जंहिं करे दरिया में शगाफ थियण जो ख़दशो आहे। इलाइक़े वासियुनि चवणु आहे त दरिया जे पाणी में तेज़ी सां छोड़ थियण करे ज़मीन जा टुकड़ा पाणी में अची रहिया आहिनि ऐं दरिया में शगाफ टुटण सां इलाइक़े में वॾो नुक़सान थी सघे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।